मीर ज़मा सरहदी हाउस पहुंची चुका है। इस्तकबाल करण लाइ बाबा साईं मौजूद हैं, पीर बाप जी मौजूद हैं। छत्तीस सौ एकड़ असांजे लंगर खाने जी जेका ज़मीन हुई उहा ब्रिटिश गवर्नमेंट ज़ब्त कई। जेका लिंगो स्टेशन आहे अॼु बि रिकॉर्ड में गुलामगिरी जी सरहद जब ज़रदारी साहब वारनि कोशिशि कई त जेके ज़रदारी आबाद मटियाणी में असांजो काफ़ी फज़लुल्लाह मरहूम साईं उन्हनि बाक़ाइदे साईं जो 10 साल रोज़े में वॾी पंहिंजे तरफ़ नवारी वारे बुज़ुर्ग ख्वाजा मोहम्मद ज़मा ख्वाजा मोहम्मद सईद जेको पंचो सजाद नशीन आहे नवारी हीअ शाह उन्हनि जा उन में माना दरगाह शरीफ़ जी मरम्मत जी बि तारीख़ में कढी आहे। ऐं साईं जो ख़ूबे वारे साईं जो ख्वाजा मोहम्मद सईद नवारी वारा पुटे न थिए फर्ज़ंदी में असांखे जेॾा असांजी मुरीदी आहे अवां वारी असांजी मुरीदी ते गॾु आहे वॾी मुरीदी आहे असांजी थोरी आहे त सरहदी जमायत हाणे वीचारा माण्हू मुंहिंजे ख़्याल में अॻे दफ़े आउं वियो हुउसि 2017 में तॾहिं 5-7 हज़ार माण्हू ते आया हींअर माण्हू वीचारा बसूं रेलूं माण्हू ॾाढी मोहबत भला हुते हज़रत इमाम रब्बानी जन जे इजाज़त ॾियनि था। पर पोइ जीअं ॻाल्हि थी त कहिड़ी तारीख़ ते मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह बुज़ुर्गनि जे मिसाल खे मज़बूत कबो ॻाल्हाए उन्हनि जो पैगाम ई इहो आहे अमल करियो भइजी करियो राणीपुर भी गादी आयो छा को सिंधी गादी नशीन जेका कुझु वक़्त अॻे ॻाल्हि हली सिंधी गादी नशीन गॾिजी पीपल्स पार्टी मुखालिफ़ तार बैठा आहिनि छा अहिड़े के ताद जूं ख़बरूं तव्हांजे ज़हन में आहिनि या ईअं के ॿिए कम लाइ तव्हांजी मुलाक़ातूं ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त दरगाहुनि जो हिक ॿिए सां पुराणो तालुक़ु आहे ऐं क़दीम आहे सदियुनि खां अचे पियो ऐं हमेशह ताईं रहंदो इनशाअल्लाह। ऐं वॾनि गादियुनि जो इताद ज़रूरु थियणु खपे छो जे असांजे जमायत जी भलाई आहे असांजे ग़रीब माण्हुनि जी भलाई आहे। गॾिवासी त इलाही माण्हुनि जो मसइलो हल करे सघूं था। जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि त 2 त 12 सो उहा त बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे सभिनी खे गॾिजी। जेका ॻाल्हि आहे पीटीए जी मुखालफ़त में त असीं त आहियूं पीटीए जा ऐं हा असां छा ई आहे पीपी उन पंहिंजे पार्टीअ जी मुखालफ़त सवाल ई पैदा कोन थो थिए। असांजे वज़ीर आज़म बिलावल भुट्टो आहे उनमें पीपल्स पार्टी ज़िलो मटियारी हुजे या पीपल्स पार्टी जी जेका सिंध गवर्नमेंट हुजे या ख़ुदि वसी लेवल ते शगुफ्ता जुमानी ताईं सभु तव्हांजी मुखालफ़त कनि पिया। तव्हां हालांकि जेका ॻाल्हि कई आहे उहो सॼी सिंध जो मौक़िफ़ आहे सिर्फ़ु तव्हांजो कोन्हे बदमनी त सॼी सिंध में नज़र अचे थी।
आख़िर तव्हांजे इन मौक़े सबबु एतिरी जेका हलचल मुल्की सियासत में मची वई आहे इन जे हवाले सां तव्हां छा था सम्झो त का तव्हां सोचियल सम्झियल हिकिड़ो प्लान ते करियो पिया या हूअं ई हालात पैदा थींदा थियनि? ॾिसो, मूंखे ईअं थो लॻे त जहिड़ो ॿिलीअ जे पुछ ते पेर अची विया ऐं ॿिलियूं दाऊं पियूं कनि इलाही। हीउ सिंध जो मसइलो आहे बाबा, हिन में का सियासत न करणु खपे। असांजा ग़रीब माण्हू अगवा पिया थियनि, माण्हुनि जा क़त्ल पिया थियनि, हींअर बि हिकिड़ो पुलिस पिया कनि, उन्हनि खे बि उथी इहा ॻाल्हि करणु खपे त असीं पंहिंजे सिंध मां जेतिरो बि थिए त हिन बदअमनीअ खे डोड़ाए कढूं। तव्हां कचे दफ़ा जीअं चयो आहे त पीपुल्स पार्टी वञी बाक़ी हाणे सिंध में बची आहे, जन सूबनि में जेका पीपुल्स पार्टी न रही आहे ऐं हींअर जेको तव्हां बदअमनी जी ॻाल्हि बि सिंध में सिर्फ़ु सिंध में कई आहे, तव्हां छा था सम्झो त पीपुल्स पार्टी जी हुकूमत पीपुल्स पार्टी क़यादत जेको आहे सिंध में अमन अमान में नाकाम थी वई आहे? ॾिसो, पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त जेको चवां पियो सो दीवार ते लिखियलु आहे त असीं हेॾी पार्टी हूंदे बि पंहिंजो वज़ीर आज़म चूंडाए कोन था सघूं। उसके लिए आपने लेकिन आउं मोहतरमा मरियम नवाज़ खे सलाम थो पेश कयां। उन वॾो क़दम खयो आहे, तमामु वॾो क़दम खयो अथसि ऐं एॾा पैसा पंहिंजे बजट मां कढी IMF जी परवाह कोन कई, पंहिंजे माण्हुनि जे लाइ कयो अथसि। आउं उनजो शुक्रियो थो अदा करियां ऐं मूं पंहिंजे ऑफिस खे बि चयो आहे त तई बि उनजो ऑफिशियल शुक्रियो अदा कयो, छो जो मुंहिंजी जमायत थी रहे पंजाब में तमामु घणा ग़रीब था रहनि, उहे ॾाढा ख़ुशि आहिनि, उहे दुआऊं पिया ॾियनि मरियम खे। सर, मटियारी जी ज़िलई क़यादत जेका तव्हांजी आहे उन्हनि सां इख़्तिलाफ़नि सबबु ताईं नथा सम्झो त अवाम जा मसइला पोइते हलिया विया आहिनि? अवाम जो मसइलो हल करिणो आहे चूंडियल नुमाइंदनि खे, पार्टी कान कंदी, चूंडियल नुमाइंदा कंदा। सर, पर सदर जो त चवणु आहे त असीं त मखदूम साहब सां मिलण लाइ तयारु आहियूं, अवामी मसइलनि लाइ गॾु वेहण लाइ बि तयारु आहियूं। पोइ मोहम्मद अली शाह साहब सेनेटर साईं अॻूणो हुजे या हींअर जेको सदर आहे ज़िलई उहो हुजे, तव्हांजे तरफ़ां उन्हनि खे कहिड़ो मैसेज ईंदो? उन्हनि खे खपे त पार्टीअ सां निभाइनि, इलेक्शन जे ॾींहंनि में भॼी न वञनि, गॾु हुजनि पार्टीअ सां। ऐं ॿी ॻाल्हि त मूंखे पाण ईअं ॾाढी ख़ुशी थी आहे जो मुखालफ़नि इहा ॻाल्हि कढी आहे। मुंहिंजे इंटरव्यू में चई आहे अॻे असीं ॾाढो ख़्यालु कंदासीं त बाबा दादूअ में उते न वञूं, जेके मुराद अली शाह जा मुखालिफ़ आहिनि ओॾे न वञूं, नवाब शाह में न वञूं जिते आसिफ ज़रदारी जा मुखालिफ़ आहिनि। हाणे त जहिड़ो मैदान खुली वियो आहे, हाणे त असीं बि ईंदासीं, नवाब शाह ईंदासीं, दादू ईंदासीं ऐं अहिड़ा साॻिया जवाब बाहुड़ मां बि अची सघनि था, सेवण मां बची सघनि था, दादूअ मां बची सघनि था, नवाब शाह मां बि। मुराद शाह जी पंहिंजी कुर्सी मज़बूत आहे? कुर्सी कंहिंजी मज़बूत कोन्हे, जेका बि कुर्सी मज़बूत ॾिसो था उन हिकिड़ी टंग भॻल हूंदी। आख़िरी सवाल साईं मुमताज़, लास्ट टाइम प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई त असीं न को ज़िलई सदर खे मञूं था पीपल्स पार्टी जो हिसो, न को अॻूणे सेनेटर खे मञूं था, छा उहो मौक़िफ़ तव्हांजो बि आहे? इहो मौक़िफ़ पार्टी जे सदर खे बयानु करणु खपे त आया केरु माण्हू PPA में अञा केरु कोन्हे। सर, सिंध में बारिशों के बाद तबाही हो गई है। मीनू जमा साहब मूंसां गॾु आहिनि, मटियारी जे कुझु मसइलनि ते साईं जिन सां ॻाल्हाईंदासीं। साईं, मटियारी जा RO प्लांट, मटियारी जा रोड रस्ता, उन्हनि जी हालत इलाही ख़राबु आहे, उन जो ज़िम्मेदार कंहिंखे था सम्झो? आउं सम्झां थो त हुकूमत खे उथी सभु कमु करणु खपनि ऐं हर तरक़ियाती कमनि में जेके ख़राबियूं थियूं आहिनि उन्हनि खे दूरि करणु खपे। चलो, पाणी जी हूअं बि इलाही परेशानी आहे, मिट्टी वारो पाणी आहे, तव्हां पंहिंजे तरफ़ां को अहिड़ो ऑर्डर या को अहिड़ो हुकुम नथा ॾेई सघो त इहे शयूं कुझु बहितरी ॾे अचनि? जी एज़ ए मैंने उन्हनि खे डायरेक्शन ॾेई सघां थो DC साहब खे ऐं हिननि खे, हुकूमत जे सिंध खे बि, त भला ॿिए हंधि त माण्हू नथो पुॼो सघे त हीअ कम था कनि। कुझु ॻाल्हियूं ॿुधण में अचनि पियूं त सिंध जी वज़ारत आला मखदूमनि जे पासे बि अचे, इन में कुझु सदाकत आहे या अफ़वाहूं आहिनि?
जेकॾहिं सदाकत बि हूंदी न त आउं सम्झां थो त असांखे वठणु न खपे। अच्छा सर मटियारी लाइ या ऑनर जी ॻाल्हि न हूंदी अगरि तव्हां वज़ीर आज़म न असीं ख़िदमत करियूं, ख़िदमत करे ॾेखारियूं। बाक़ी हाणे कुर्सी वठण खां वॾी ॻाल्हि त ई कोन्हे। मटियारी जी आवाम लाइ को मैसेज सर मुंहिंजे प्रोग्राम जे तरफ़ां? मटियारी आवाम मुंहिंजा वोटर आहिनि, उन्हनि मूंखे खटायो आहे, मुंहिंजे लाइ सभु बराबरि आहिनि ऐं सभिनी खे चवां थो त मूं सां गॾु रहनि ऐं मुंहिंजे सॾ में सॾ ॾियनि। ठीकु आहे सर महिरबानी। ठीकु आहे। पीर साहब आका गुलाम हसन जी तहरीक पाकिस्तान जा अॻवान आहिनि, उन्हनि जे विसाल ते घटि में घटि मटियारी ज़िले में मोकल थियणु घुरिजे। इहो जनवरी में साईं जे विसाल जी तारीख़। वेलकम साईं मखदूम जमील ज़मा साहब मूंसां गॾु आहिनि। मटियारी जे कुझु मसइलनि ते साईं जिन सां ॻाल्हाईंदासीं। साईं मटियारी जा आर ओ प्लांट, मटियारी जा रोड रस्ता, उन्हनि जी हालत इलाही ख़राबु आहे, उन जो ज़िम्मेदार कंहिंखे था सम्झो? आउं सम्झां थो त हुकूमत खे उथे सभु कमु करणु खपनि ऐं हर तरक़ियाती कमनि में जेके ख़राबियूं थियूं आहिनि उन्हनि खे दूर करणु खपे। त पाणी जी हूअं बि इलाही परेशानी आहे, मिटी वारो पाणी आहे, तव्हां पंहिंजे तरफ़ां को अहिड़ो ऑर्डर या को अहिड़ो हुकुम नथा ॾेई सघो त इहे शयूं कुझु बहितरी ॾे अचनि? जी एज ए एम एन ए आउं उन्हनि खे डायरेक्शन ॾेई सघां थो DC साहब खे ऐं हिननि खे हुकूमत जे सिंध खे बि त भला ॿिए हंधि त माण्हू नथो पुॼो सघे त हीअ कम था कनि। कुझु ॻाल्हियूं ॿुधण में अचनि पियूं त सिंध जी वज़ारत आला मखदूमनि जे पासे बि अचे, इन में कुझु सदाकत आहे या अफ़वाहूं आहिनि? जेकॾहिं सदाकत बि हूंदी न त आउं सम्झां थो त असांखे वठणु न खपे। अच्छा सर मटियारी लाइ या ऑनर जी ॻाल्हि न हूंदी अगरि तव्हां वज़ीर आज़म? न असीं ख़िदमत करियूं, ख़िदमत करे ॾेखारियूं। बाक़ी हाणे कुर्सी वठण खां वॾी ॻाल्हि त ई कोन्हे। मटियारी जी आवाम लाइ को मैसेज सर मुंहिंजे प्रोग्राम जे तरफ़ां? मटियारी आवाम मुंहिंजा वोटर आहिनि, उन्हनि मूंखे खटायो आहे, मुंहिंजे लाइ सभु बराबरि आहिनि ऐं सभिनी खे चवां थो त मूं सां गॾु रहनि ऐं मुंहिंजे सॾ में सॾ ॾियनि। ठीकु आहे सर महिरबानी। ठीकु आहे। पीर साहब आका गुलाम हसन जी तहरीक पाकिस्तान जा अॻवान आहिनि, उन्हनि जे विसाल ते घटि में घटि मटियारी ज़िले में मोकल थियणु घुरिजे। इहो जनवरी में साईं जे विसाल जी तारीख़।